ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काने जी चांडिका सिविल अस्पताल में हिक ई वक्त में 2 एमएस मुक़रर कया विया आहिनि। सेहत खाते अॻूणे एमएस डॉक्टर मुबशिर कोलाची खे हटाए डॉक्टर नियाज़ डहर खे नओं एमएस मुक़रर कयो हो। डॉक्टर मुबशिर कोलाची सरकार जे अहिड़े फ़ैसिले खे सब ट्रिब्यूनल में चैलेंज कयो हो। मुबशिर कोलाची ख़िलाफ़ का इंक्वायरी नाहे त हू ॿीहर एमएस तौर पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾे। अदालत जो इहो चवणु हुयो। अदालत डॉक्टर मुबशिर कोलाची ख़िलाफ़ सिंधु हुलियो जी फौत थियण वारे मामले जी जांच हलंदड़ आहे, पर उन जे बावजूद एमएस ऑफिस में अची चार्ज वठी छॾी। सेहत खाते जे सेक्रेटरी डॉक्टर नियाज़ डहर के एमएस तौर पंहिंजो कम जारी रखण जूं हिदायतूं कई वयूं आहिनि। डॉक्टर मुबशिर कोलाची अॼु अस्पताल अची एमएस जी कुर्सी ते वेही रहियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही लाड़काने जे चांडिका सिविल अस्पताल में हिक ई वक्त 2 एमएस जेके आहिनि उहे मुक़रर थिया आहिनि। इन हवाले सां सिहत खाते पारां अॻूणे एमएस डॉक्टर मुबशिर कोलाची खे हटायो वियो, जंहिं जेको आहे सो पंहिंजी बहालीअ लाइ सदस्य ट्रिब्यूनल में दरख़्वास्त कई ऐं उतां उनखे जेको आहे सो अहिड़ो ऑर्डर जारी थियो त जेकॾहिं उनजे ख़िलाफ़ का इंक्वायरी नाहे त उनखे जेको आहे सो कमु करणु ॾिनो वञे। जॾहिं त सिंध हुकूमत ऐं सिहत खाते डॉक्टर नियाज़ डहर खे जेको आहे सो नओं एमएस मुक़रर कयो, जेको बि एमएस तौर जेको आहे सो बरक़रार आहे। ऐं इहे सर्विस ट्रिब्यूनल पारां अहिड़ो जेको आहे सो ऑर्डर अचण खां पोइ डॉक्टर मुबशिर कोलाची पंहिंजी कुर्सीअ ते अची वेही रहियो आहे ऐं हुनजो चवणु आहे त हुनखे जेको आहे सो लीगली इजाज़त मिली वई आहे, छाकाणि त हुनजो चवणो त हुनखे हुनजी रिटायरमेंट में बाक़ी कुझु ॾींहं बचिया आहिनि, तंहिंजे करे हुन हिन फ़ैसिले खे चैलेंज कयो ऐं सर्विस ट्रिब्यूनल हुनखे जेको आहे सो पंहिंजो कमु करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जॾहिं त जेको सिंध हुकूमत ऐं सिहत खाते पारां एमएस मुक़रर थियल आहे डॉक्टर नियाज़ डहर, हुनजो इहो चवणु आहे त हुनखे जेको आहे सो सिंध हुकूमत ऐं सिहत खाते मुक़रर कयो आहे ऐं डॉक्टर मुबशिर कोलाची जी हाणे बाक़ी रिटायरमेंट में कुझु ॾींहं बचिया आहिनि, तंहिंजे करे हुनखे अहिड़ो अमल जेको आहे सो करणु न घुरिजे ऐं हू जेको आहे सो सिंध हुकूमत ऐं सिहत खाते जे हुकुमनि ते जेको आहे सो अमल करे, पर हू पंहिंजे उहिदे ते क़ाइमु आहे ऐं कुर्सी ते अची वेही रहियो आहे ऐं मां बि जेको आहे सो एमएस मुक़रर थियल आहे। हाणे सिंध हुकूमत हिन हवाले सां वधीक फ़ैसिलो कंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़फ़र अपडेट करण लाइ।